नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जामशोरो में ख़बर ॾींदा हलूं त जदोजहद कमेटी जामशोरो पारां बुनियादी मसइलनि जे हल लाइ जामशोरो खां लॉन्ग मार्च करे DC ऑफिस कोटड़ी में धरणे जो ऐलान कयो। लॉन्ग मार्च में जामशोरो जा सियासी, समाजी, अदबी, इल्मी तंज़ीमनि जा अॻुवान पिणु शामिल हुआ। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो जामशोरो में मेजर खोसो पंहिंजी रिपोर्ट में। नाज़रीन, जीअं त अॼु जदोजहद कमेटी जामशोरे जे तरफ़ां जामशोरे जा जेके बुनियादी मसइला आहिनि उन्हनि जे हल लाइ जामशोरे खां लॉन्ग मार्च शुरू थियो आहे, जेको DC ऑफिस कोटड़ी ते इख़्तिताम पज़ीर थींदो। हिते अॼु हिन लॉन्ग मार्च में जदोजहद कमेटी जामशोरे जा जेके उहिदेदार उहे मौजूदु आहिनि। असीं उन्हनि खां पुछंदासीं त इन्हनि जामशोरे जे मसइलनि जे हवाले सां उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे। निकिता आहियूं इन मार्च जे हवाले सां त असांजो इहो ई मक़सदु आहे त DC जामशोर जी कारकर्दगी जेका आहे उहा ज़ीरो आहे ऐं असांजा जेके मसाइल जेके बुनियादी मसइला आहिनि, ड्रेन सिस्टम आहे, सफ़ाई आहे या पाणी आहे, उन जे लाइ वधि में वधि जेको सो शहरी परेशान आहिनि। अॼु असां इन जे लाइ निकिता आहियूं त असांजा जेके ई मसइला आहिनि त DC साहिबु जेको आहे उहो हल करे। असांजो ही पुरअमन जेको सो मार्च आहे, पुरअमन एहतजाज आहे। असीं इंशाल्लाह DC ऑफिस जे आॾो जेको सो उते हली धरणो हणंदासीं ऐं असांजो इहो आहे त असांजा बुनियादी मसइला जेके हल कया। जे जामशोरे में को भी कमकार कोन थो चे। असांजो मोहम्मद शाणा ॻोठ जेको 7 रोड सां आहे, 40 सालनि खां वठी चढ़ियल ॻोठ आहे। हर शइ आहे, उन जे भरिसां बिजलियूं, पाणी, हर शइ आहे। असांजे लाइ कुझु बि न आहे। 40 सालनि खां वठी असांखे बिजली न मिली आहे अॼु ताईं। ॿिए पासे हेॾो ॻोठ जाॾो काॾो बिजलियूं ॿारनि था, असां खां बिजली कोन्हे। असांखे पाणी हर शइ मिली वञे, जे न त असां इहा जंग जारी रखंदासीं। जेको लॉन्ग मार्च आहे सो इंसानी बुनियादी मसइलनि जे हल जे लाइ आहे। हिते ड्रेनेज सिस्टम न आहे, सॼो शहर खंडरा ते गंदगी जो ढेर बणियल आहे। पीअण जो साफ़ पाणी न आहे, दरिया जे टप ते वेठा आहियूं। KP फीडर कराची मां हितां गुज़रे थो, पर पीअण जो पाणी कोन्हे। तंहिंजे करे असां मुतालबो था कयूं त असांजा मुतालबा मंज़ूरु कयो, असांखे पीअण जो साफ़ पाणी ॾियो ऐं शहर में ड्रेनेज सिस्टम क़ाइमु करे शहर खे साफ़ सुथिरो बणायो ऐं हिते गर्ल्स कॉलेज क़ाइमु कयो, बॉइज़ कॉलेज क़ाइमु कयो ऐं असांजा बुनियादी मसइला टोटल हल कयो। जेकॾहिं न थी असांजो एहतजाज जो सिलसिले जो दाइरो वधाईंदासीं। असांजो जेको लॉन्ग मार्च आहे, असां पंहिंजे बुनियादी हक़नि जी ख़ातिर निकिता आहियूं, जंहिंमें तमामु सियासी पार्टियुनि में शिरकत कई आहे। असांजा बुनियादी जेके हक़ आहिनि उन जे लाइ असां बार बार एहतजाज कयूं पिया, बार बार असां बुख हड़तालूं कयूं पिया। असांजे हिननि मसइलनि खे हल करण ख़ातिर को बि आला ऑफिसर सञीदा कोन्हे का। हींअर असां पंहिंजे मुतालबनि जी मनता जे लाइ जामशोरे खां लॉन्ग मार्च सां निकितो आहे। हींअर जेको असांजो रवां आहे, जेको असां जामशोर DC ऑफिस साम्हूं पुरअमन तरीक़े सां पंहिंजो एहतजाज करे पंहिंजो रिकॉर्ड कम कयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।